नाज़रीन ख़बर अवांखे ॾींदासीं। निगरान घरू वज़ीर सिंध ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ बरसात खां पोइ शहर जे रोडनि ते ट्रैफ़िक जाम थियण जो नोटिस वरितो आहे। डीआईजी ट्रैफ़िक खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। ट्रैफ़िक ऑफ़िसर ऐं अहलकार पंहिंजे निगरानी में ट्रैफ़िक जी बहालीअ लाइ क़दम खणनि। घरू वज़ीर जो चवणु हो त ईंदड़ इम्कानी बरसातुनि खे नज़र में रखंदे शहरी हुकूमत ऐं कमिश्नर कराची जे सहकार सां एमरजेंसी ट्रैफ़िक प्लान तयारु कयो वञे। एक ब्यूरो ॿीहर नासिन के आगाह कंदासीं। निगरान घरू वज़ीर सिंध ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ बरसात खां पोइ शहर जे रोडनि ते ट्रैफ़िक जा निज़ाम जो नोटिस वरितो आहे। डीआईजी ट्रैफ़िक खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। ट्रैफ़िक ऑफ़िसरनि ऐं अहलकार पंहिंजी निगरानी में ट्रैफ़िक जी बहालीअ लाइ क़दम खणनि। घरू वज़ीर जो चवणु हो त ईंदड़ इम्कान बरसातुनि खे नज़र में रखंदे शहरी हुकूमत ऐं कमिश्नर कराची जी सहकार सां एमरजेंसी ट्रैफ़िक प्लान तयारु कयो वञे। वधीक तफ़सील वठंदासीं। चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शबीर लाशारी, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी बिल्कुल फौजिया, निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ पारां कराची शहर में बरसात खां पोइ रोडनि ते जेका ट्रैफ़िक जाम थी आहे उन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं हुन डीआईजी ट्रैफ़िक कराची खे हिदायत कंदे चयो आहे त ट्रैफ़िक जा जेके ऑफिसर ऐं अहलकार आहिनि उन्हनि खे पंहिंजी निगरानी में ट्रैफ़िक जी बहाली लाइ जेको आहे भरपूर कदम खणणु घुरिजनि। हुन हिदायत कई आहे त वधीक जेके बरसातुनि जो इम्कान आहे उनखे नज़र में रखंदे शहरी हुकूमत ऐं कमिश्नर कराची सां राब्ते में रहनि ऐं एमरजेंसी जेका हीअ रेन एमरजेंसी आहे उन मुताबिक़ ट्रैफ़िक जो प्लान आहे उहो ठाहियो वञे। निगरान घरू वज़ीर हिदायत कई आहे त शहर अंदरि मुख़्तलिफ़ जेके मेन रोड ऐं शाहराऊं ऐं अंडरपासिस आहिनि उते ट्रैफ़िक जी रवानी खे बहितर करण लाइ ट्रैफ़िक जा अहलकार जेके आहिनि उहे मुक़ररु हुजणु घुरिजनि ऐं कोशिशि कई वञे त शहर अंदरि जेको आहे रोडनि तां पाणी निकाल करे ट्रैफ़िक जी रवानी खे बहाल कयो वञे। जी ठीकु आहे शबीर लाशारी, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।